नाज़रीन, जैकबाबाद में कोरोना की ख़तरनाक लहर बावजूद माल की पिड़ी लगी वही है, जे सबब हज़ारे माण्हू मौजूद आहिनि। शहरी इंतजामिया की कारकर्दगी ते सवाल उथारे छॾिया। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर अब्बास मस्तोई। जी अब्बास। जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिक तरफ़ मुल्क में कोरोना की वॾी लहर जेका आहे उहा छायल आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे फ़ौज तलब कई वई आहे। मुल्क में वधंदड़ कोरोना की विबा हुकूमत तरफ़ां फ़ौज तलब करण बावजूद भी जैकबाबाद जी ज़िले इंतजामिया जी नाअहली जेको आहे समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। जैकबाबाद शहर में एक पासे लॉकडाउन लगाया पियो वञे, दुकान बंद कराया पिया वञनि, SOP ते अमल करण लाइ ऐलान कराया पिया वञनि, त ॿिए तरफ़ ज़िले इंतजामिया पारां मालपिड़ी लगाई वई आहे, जिते हज़ारे माण्हुनि जो हुजूम आहे। मालपिड़ी में जॾहिं असां पहुतासीं त उते न कंहिंखे मास्क पातल हुयो, न ई का SOP ते अमल करण बाबति कंहिंखे का ॼाण हुई। हुकूमत तरफ़ां वापारियुनि जा दुकान त बंदि कराया पिया वञनि। इन हवाले सां वापारी अॻुवाननि जो चवणु हुयो त दुकान बंदि कराए माण्हुनि खे बेरोज़गार करायो पियो वञे ऐं मालपिड़ी में जेके आहिनि त हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे पहुची करे हिते माल जो वापार करंदा, जिते कोरोना जी वबा जे फैलजण जो जेको आहे वॾो ख़दशो आहे। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।